चमका परे खां अची रहिया हुआ। महबूब जे चेहरे ॾे निहारे, वरी महबूब जे हिन पासे निहारे, वरी महबूब जे चेहरे ॾे निहारे, वरी हिन पासे निहारे। सभिनी सहाबिन ॾे ॾिसंदो वयो, आशिकन ॾे ॾिसंदो वयो। सोहणा त सभई हुया, पर सभई तारा हुया। चोॾींहं जो चंड परे खां पधरो लॻो पियो हुयो। इहो बि असां था चऊं त चोॾींहं जो चंड। लतीफ़ सरकार त चवे थो ईअं बि न चओ। लतीफ़ सरकार छा थो चवे? चवे थो चंड तुंहिंजी ज़ात अल्लाह ऐं पारियां न पिरीअ सां तूं अछो मंझरात मुझो सजण सदाई सोझरो। पर चंड चवई सच, चंड चवई सच जे भाई न मठियां मूर। कॾहिं उभिरी थोरड़ो ऐं कॾहिं उभिरी गच, जेको मुंह में बरई मच सो पदम पिरियां जे पेर में। तो असां चयो त चोॾींहं जे चंड जहिड़ो, पर लतीफ़ चवे थो ईअं न चओ, छो त तव्हां ॿुधी था चओ। लतीफ़ चवे थो मूं ॾिठो, तव्हां ॿुधी ॻाल्हियूं था कयो। लतीफ़ चवे थो मूं ॾिठो आहे, मुंहिंजो महबूब चंड जहिड़ो न चओ। चंड जे चोॾींहं जी चांडाण मुझे मुस्तफ़ा जे कदमन जे बराबर भी नाहे। ओ अबू समसाम समझी वयो, इहो ई पुनहला पासड़ो वठी अचे, हबीबन जे कदमन ते किरियो, मुझे महबूबन जा कदम चुमण लॻो। मुझे आका पुछो केर? ॿुधाए थो अबू समसाम मुंहिंजो नालो आहे। महबूबन करीमन पुछो कीअं आयो आहे? जवाब थो ॾे, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा महबूबा, तुंहिंजे दीन जूं ॻाल्हियूं सभई ॿुधी आयो हां, तुंहिंजो पैगाम बि सॼो ॿुधी आयो हां। पुनल अॼु तैयार थी आयो हां, देर न कर, कलमो पढ़ाए त तुंहिंजो गुलाम बणजा। महबूबन करीमन अबू समसाम खे कलमो पढ़ायो। जॾहिं कलमो पढ़ी बस कयई, अर्ज़ कई महबूब नालो रजिस्टर्ड थी वयो। जो तो पहिरी एंट्री आ न, मेन शय आ एंट्री। नालो दाखिल थी वयो, गुलामन में थी वयो। हाणे अर्ज़ तो करे महबूब तवज्जह कजा, मां यमन खां आयो हां। 80 पाड़ा असां जे कबीले जाहन घणा, वरी ॿुधा घणा। आस्ते आस्ते तो ॿुधाई त हे ॻाल्हियूं यादि कजा। 80 पाड़ा महबूब मुझे कबीले जाहन। मुझी दिल थी चवे इजाज़त ॾियो आका, उन 80 पाड़न खे वञी तबलीग कयां। मुझे करीम मुस्तफ़ा निहारे मुर्कियो, हबीबन निहारे मुर्की फरमायो, ओ समसाम जी मुझा आका वञ वञी तबलीग कर। चवे तो महबूब इजाजत मिली। मुझे आका फरमायो इजाजत थई। चवे तो महबूब जे कॾहिं इन 80 पाड़न खे मुसलमान करे वठी अचां त मूंखे छा ॾींदौ? तवज्जह कर। हबीबन करीमन जे खिदमत में अर्ज कयई, अबू समसाम आका
पंहिंजे 80 कबीले जे पाड़न खे वञी मेहनत करे मुसलमान करे मुंहिंजा महबूब दरबारे मुस्तफ़ा में वठी अचां मूंखे छा मिलंदो मुंहिंजे मुस्तफ़ा मुर्की फरमायो तोखे जन्नत मिलंदी छा फरमायो वरी चो वाह अबू समसाम तुझे अकुल तां कुर्बान निहार चवे थो आका कदम चुम्यम जन्नत जी त खुशखबरी मिली वई अबू समसाम जवाब दिनो महबूबा जन्नत त मूंखे उन महल मिली वई जॾहिं तो मुस्तफ़ा जा कदम चुम्यम महबूब जी बैयत कयम महबूब कलमो पढ़ायो महबूब जन्नत त उन वक्त मिली वई ॿुधायो छा ॾींदो मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शफ़क़त ऐं प्यार ॾे निहारे फरमायो ओ अबू समसाम जी मुंहिंजा आका जेॾी महिल तो दीन जी तबलीग करे इन 80 पाड़न खे दीन जी दावत ॾेई दीन में दाख़िल करायो मां मुस्तफ़ा 80 उठ तोखे ॾींदुमि घणा उठ हाणे तवज्जो कजा 80 उठ ॾींदुमि पर उहे 80 उठ कारन अखियुनि वारा हूंदा उन्हनि जो पेट भूरो हूंदो उन्हनि जूं पुठियूं ॻाढ़ियूं हूंदियूं उन्हनि जा कजावा यमनी हूंदा उन्हनि जूं महारूं अजमी हूंदियूं उहे 80 उठ खाली न हूंदा भरियल ॾींदो मैं केर पियो ऐलान करे जेको टे ॾींहं पत्थर पेट सां ॿधंदो आ मानड़ी कोन खाईंदो मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो जीअं जो अबू समसाम हो ॿुधो चवे थो आका सौदो क़बूल आ मगर मूंखे लिखी ॾियो छा चई सौदो क़बूल आ मगर मुखे लिखी ॾियो मुझे करीम आका फरमायो असां खे बि तुंहिंजो शर्त मंज़ूर आ हबीबन इएं फरमायो अबू समसाम अर्ज़ कयो आका जेकॾहिं मां मरी वञा इहे 80 उठ कंहिंखे मिलंदा जेकॾहिं मां मरी वञा इहे 80 उठ इन सभिनी निशाननि वारा कंहिंखे मिलंदा मुझे करीम आका फरमायो जेके तुंहिंजा पोयों वारिस हूंदा उन्हनि खे मिलंदा चवे थो आका सौदो क़बूल नाहे आका सौदो क़बूल नाहे इहा ॻाल्हि सही नाहे मुंहिंजे वारिसनि खे न मुझे करीम आका जे उन हिकमत वारे निगाह दे निहार मुर्की फरमायो ऐ अबू समसाम जे कॾहिं तू दुनिया छॾे वे त तुंहिंजा उहे 80 उठ जेको मां मुस्तफ़ा जो वारिस हूंदो उन जे हवाले करे छॾींदुसि चई से लिखो सौदो क़बूल तवज्जो कयो साईं लिखो सौदो क़बूल सौदो क़बूल सौदो लिखजी वियो आ दुनिया जा सादड़ा चवंदा आहिनि त मुंहिंजो महबूब पढ़ियल न आहे ओ मुसलमान खुदा जो ख़ौफ़ कर केरु लिखंदो हो चओ अली लिखंदो हो अबू बकर सिद्दीक़ लिखंदो हो पोइ जेकॾहिं तोखां सवाल पुछां सुहिणे अलीअ ऐं अबू बकर जो उस्ताद केरु आहे त जवाब छा ॾींदे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना संभाले संभाले कदम खणंदो कर मुस्तफ़ा करीम जी ज़ात जियां तू पंहिंजे महबूब जे मथां कख पियो कोन सहंदो आ मुंहिंजो खुदा पंहिंजे पुनल जे मथां कख बि कोन सहंदो आ
ॿिया तुंहिंजा केॾा गुनाह हुजनि मुंहिंजो अल्लाह मुआफ़ कंदो आहे, मगर महबूब जी हेतिरी बि बेअदबी मुंहिंजो ख़ुदा कॾहिं बि मुआफ़ कोन कंदो आहे। अज़ीज़ाने मन मुआहिदो थी वयो, उहा पर्ची अबू समसाम खे मिली। अबू समसाम इजाज़त वठी पंहिंजे यमन ॾे हलियो वयो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वञी यमन में पहुतो, घरवारीअ खे मुबारक ॾिने, मां पिरीअ जो ग़ुलाम बणिजी आयो हा। हाणे टाइम जे हवाले सां ॻाल्हि खे थोरो तकड़ो वधायां, आस्ते आस्ते इन करे थो कयां त सॼी ज़िंदगी न विसरे। अज़ीज़ाने मन वञी पंहिंजे उन 80 हिकिड़े कबीले जे 80 पाड़नि खे तबलीग कयईं। विच में जेके मरहला आया, हाणे उन्हनि सभिनी खे बाईपास तो कयां। जेॾी महिल तमामु पंहिंजे कबीले जे माण्हुनि खे दीन जी दावत ॾेई मुकमिल कयईं, उन्हनि इस्लाम क़बूल कयो। अॼु ज़ाल खे थो चवे मुंहिंजी मानड़ी तयार कर, मुंहिंजे कपड़नि जो जोरो तयार कर। इन विच में कंहिंखे राज़ नथो ॿुधाए। ज़ाल पुछो काॾे थो वञी? चई मदीने थो वञा। काॾे थो वञी? ॻाल्हि ॻाल्हि काॾे थो वञी? वरी वरी चओ हा हा, छो त जेके दिलनि जा बीमार हूंदा आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त असांजे दिलनि जे बीमारीअ जो इलाज भी ॻाल्हि ॻाल्हि काथे आहे। जिस्म जे बीमारीअ जो भी इलाज मदीने में, रूहानियत जे बीमारियुनि जो इलाज भी मदीने में। कामिल पीर जे दीदार ला छो वेंदा हूं? ख़बर हूंदी आहे मदीने ताईं असां त नथा वञी सघूं, पर हिन पुनल सजण जो दीदार था कयूं, उहो मदीने वारे जो दीदार। छो था हर हर हकीम ने दे मूंखे खणो, चाको थी दुसे मदीनो घुमाए अचो। छो था हर हर, छो था हर हर हकीम ने दे मूंखे खणो, चाको थी दुसे मदीनो घुमाए अचो। छो त मुंहिंजे दर्दनि जी बि का दवा कान आ, मुंहिंजे दर्दनि जी बि का दवा कान आ। मूंखे आका जे दर ते पुॼाए अचो, मुंहिंजे आका जे दर ते पुॼाए अचो। जेको मदीने वञणु चाहे उहो चए छो था हर हर हकीम ने दे मूंखे खणो, चाको थी दुसे मदीनो घुमाए। मूंखे उम्मीद पाड़े वारनि जो चस तूं ग़रीब है कीअं वेंदे मदीने? चवे थो मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी, मां मदीने ॾे वेंदुसि कंदो रब धणी। है मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी, मां मदीने ॾे वेंदुसि कंदो रब धणी। जेके हिन साल हाजी मदीने वञनि, मुंहिंजो नालड़ो रुगो तन सां लिखाए अचो। जेके हिन साल हाजी मदीने वञनि, मुंहिंजो नालो बि तन सां लिखाए अचो।
छो त मुझे दर्दन जीबी का दवा कान आ मुझे दर्दन जीबी का दवा कान आ मुखे आका जे दर्दे पुजाए अचो मदीने हलदासी ने छो वींदासी मदीने उन आशिक खां भी कह पूछो तो मदीने वनी छो थो मां गुलामी सदाई सजण जी दिया उन जे अंगण ने वेही बुहारी दिया मां गुलामी सदाई पुनल जी दिया उन जे अंगण ने वेही बुहारी दिया खैर मुझो घुरो था अव्हां जे अगर बस मदीने दे मुखे लदाए हलो खैर मुझो घुरो था अव्हां जे अगर बस मदीने दे मुखे लदाए हलो छो त मुझे दर्दन जीबी का दवा कान आ मुझे दर्दन जीबी का दवा कान आ मुखे आका जे दर्दे पुजाए अचो मां आया दीवानो सरकार जो थी तो दर्शन मुखे नेठ सुने यार जो आशिक खां पुछंदे न त तोखे आखिर यकीन कहिड़ो आहे पैसा बि कोन थई ज़मीन बि कान थई कारोबार बि कोन थई पोइ बि पक कहिड़ी थी चए थो इहा मुंहिंजी दिलि ॿुधाए रही आहे त जेको घुरंदो आहे उनखे ज़रूर मिलंदो आहे मां बि आया दीवानो यार सरकार जो थी तो दर्शन मुखे नेठ सुने यार जो मुझे किस्मत जो चमकी सितारो पवे मुझे किस्मत जो चमकी सितारो पवे सोने अरबिय जी चा उठ चुमाए अचो मुझे किस्मत जो चमकी सितारो पवे सोने मदनीय जी चा उठ चुमाए अचो छो त मुझे दर्दन जीबी का दवा कान आ मुखे आका जे दरते पुजाए अचो थोड़ो दिल दे ख्याल करे छो अल्लाह 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 दिल आवाज ॾेई थी त जी चवाए छो त यार त मौजूद आहे न रुगी तू पान खे मौजूद कर हक मौजूद चो हक मौजूद वहुव माकुम ओ तव्हां सां गॾु ऐनमा कुंतुम पंहिंजे पान खे ॻोल्ह त तूं काथे आहीं तू रुगी दुनिया जा ख्याल मेटे रुगी हक कर त हक त वेठो पिरी त तोखां परे आहे ई कोन को अर्ज़ पे कयूं अबु समसाम ज़ाल खे चयो मुंहिंजा कपड़ा तैयार कर याद मुंहिंजा कपड़ा तैयार कर ए विच में ना त इन करे थो पढ़ा
जो जेके जलसे धणी हन उन्हनि ख़ास करे चयो त साईं विच में नात जो सिलसिलो हले छो त इहो सिंगार आ महबूब जे ज़िक्र। अज़ीज़ान मन तव्हांजो छा ख्याल आहे, इहो सिलसिलो हले या सिलसिलो हले? नात सां मज़ो थो अचे पीरीअ जे दरड़े जो, छो त यार ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे रब खे तुंहिंजे असांजे टकरनि जी कहिड़ी ज़रूरत आहे, निमाज़ुनि जी कहिड़ी ज़रूरत आहे। उन जे दरबार में ही सौदो हलंदो आहे त दिलि मिलाए थो या नथो मिलाए। जॾहिं नात पढ़बी आहे न, लतीफ़ सरकार फरमाइनि जेतो बैत भायां से आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। हे जेको दिलि जी छिक थींदी आहे न, जॾहिं हेॾो ज़िक्र हले हेॾो अखियूं ॿोट महसूस कर त मदीने वेठो हा। अबू समसा मज़ाल के चयो मुझा कपड़ा तैयार कर, कपड़ा तैयार थिया काॾे थो वञी, मदीने थो वञा। राज़ कंहिंखे बि कोन ॿुधाई, उहा लिखत कंहिंखे बि कान ॾेखारी। सुबुह जो सवेर जेॾी महिल उन ॾाचीअ ते सवार थी करे वेठो आ, तवजह कजा ओ ॻोठ लौंग खान राहू जा नौजवान, ओ पटड़े ते वेहण वारा, अल्लाह जे घर में वेहण वारा, ज़ाल खां जेॾी महिल मोकिलाए थो छा थो करे, ॻाल्हि ॻाल्हि छा थो करे, वरी चओ तूं बि जेॾी महिल घर खां निकिरी अमड़ अथई त उन खां बि मोकिला, अबो अथई त उन खां बि मोकिला, घरवारी अथई त उन खां बि ज़रूर मोकिला। छो त याद रखी छॾजां जीअं अबे अम्मा जी दुआ रब औलाद जे हक़ में रद्द कोन कंदो आ, इएं ज़ाल जी दुआ बि रब मुड़स जे हक़ में रद्द कोन कंदो आ। तोखे थोड़ी ॻाल्हि ॾुखी लॻंदी छो न लॻंदी, ॻाल्हि बि हक़ीक़त आहे। ज़ाल बि सही अहिड़ी सस्ती दुआ न कंदी आहे, इहा जीजल अमड़ा ॾुख ॾे तॾहिं बि चवंदी मौला मुंहिंजे जो ख़ैर हुजे, परेशान करे तॾहिं बि चवंदी मौला मुंहिंजे जो ख़ैर हुजे। तूं भाई न भाई पर अमड़ तुंहिंजे ख़ैर जी दुआ घुरंदी आहे। ज़ाल में अहिड़ी उमेद न रखजां, उहा दुआ कंदी ज़रूर आहे मगर उहा हिसाब करण जी पूरी माशाअल्लाह क़ाबिल आहे। अगर उनखे ख़ुशि रखई, उनखे राज़ी रखई, उनखे इज़त ॾिनई त पोइ दरड़े खां निकिरंदे त उहा बि लोलियूं दुआउनि जूं ॾींदे, अल्लाह कंदो ख़ैर सां मोटी ईंदे ऐं उहा दुआ तोखे रंग लाईंदी। अज़ीज़ाने मन जेकॾहिं तव्हां असां पंहिंजे महबूब जे शरीयत ऐं सुन्नत जो एहतराम कंदे पंहिंजे बच्चन खे हक़ ॾियूं त अॼु मुंहिंजा दोस्त ही नारा छो लॻनि, मुंहिंजो जिस्म मुंहिंजी मर्ज़ी छो नारा लॻनि? तव्हां सां ख़ुदि मौक़ियो ॾिनो आहे न, अल्लाह वारनि खां दूर रही करे, अल्लाह वारनि जे सोहबतुनि खां परे रही करे पंहिंजी मन मानी कई आहे। हाणे जे मन मानी कई थई त जेको पोखबो आहे उहो लूणो बिगड़ ॾे पवंदो आहे। यादि रखी छॾजां ओ फ़क़ीर कन खोले ॿुधी छॾ, अल्लाह वारनि जे ग़ुलामनि खे कल्ह बि परवाह कान ही, अॼु बि कान्हे का, सुभाणे बि कान हूंदी इंशाअल्लाह ताला। छो उन्हनि पंहिंजे बच्चन सां उहो तरीक़ो रखियो आहे जेको मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे शरीयत वारो आहे, कामिल मुर्शिद जो दसियल तरीक़ो आहे। उन्हनि लाइ फिक्र कोन्हे ओ मुंहिंजा यार जेको अल्लाह वारनि खां परे परे थो गुज़ारी, तो जेका थोड़ी न वाग छिके ऐं सख़्त करे रखी आहे, हाणे जेॾी महिल कानून पास थींदा मुंहिंजो जिस्म मुंहिंजी मर्ज़ी, पोइ ॾुखियो बि तूं थींदे छो त वाग तो छिकी आहे। असां त फ़क़ीर पहिरीं बि मदीने वारे जा ग़ुलाम आहियूं, अॼु बि आहियूं, क़यामत ताईं बि रहंदासीं। चओ इंशाअल्लाह ताला हे नारो उन्हनि जे लाइ परेशानीअ वारो आहे जन पंहिंजे बच्चन खे तंग कयो आहे। ओ फ़क़ीरो जेकर तव्हांजा बच्चा तव्हां मां ख़ुशि आहिनि, जेकर तव्हांजी घरवारी तव्हां मां ख़ुशि आहे, जेकर तव्हांजी न्याणी धी जे हैसियत में ख़ुशि आहे, अबो अम्मा ख़ुशि आहिनि, त पोइ मुंहिंजो जिस्म मुंहिंजी मर्ज़ी तुंहिंजे घर में नारो हलंदो ई कोन, सॼी दुनिया मग़ज़ फाड़े विझे कोन हलंदो, तुंहिंजे घर मां आवाज़ ईंदो मुंहिंजो जिस्म मुंहिंजे रब जी मर्ज़ी, मुंहिंजो जिस्म मुंहिंजे आका जी मर्ज़ी। तुंहिंजी ज़ाल चवंदी मुंहिंजो जिस्म मुंहिंजे घोट जी मर्ज़ी,
मर्जी हुन खे चवंदी खबरदार थी वञो पर जनसान ॾाढो थींदो जिते न न्याणियूं एवज़ में कुसंदियूं जिते न कारोकारी जो निज़ाम हलंदो जिते न न्याणियुनि जी पुछण खां सवा शादी थींदी पोइ उते इहे नारा ज़रूर हलंदा त मुंहिंजो जिस्म मुंहिंजी मर्ज़ी इहे नारा इन करे था लगन जो तो असां खुदा ऐं मुस्तफ़ा जे दरड़े खे छॾे ॾिनो आहे मोमिन मोटी पओ खुदा ऐं मुस्तफ़ा जे दरड़े ते झुकी पओ इंशाअल्लाह ताला तू नारन जी मुखालफत न करे हे पाण ई ख़त्म थी वेंदा जो त सोन सोना याद रखी छॾजा सोन वरी चो सोन 100 दफ़ा बाह में साड़े बनी भोरे वरी बिठाही दे त सोन अगे का सोनो ठा सोन के फिक्र ना है पर जेको पित्तल हुंदो आ न जेको मथो रंगियल हुंदो आ गणती उन के हुंदी आ त मां जो ही रंग रूप करे पंहिंजे पाण के सोहणो कया थोड़ो बाह जो तो ईंदो आ रंग लही वेंदो आ जॾहिं रंग लही पियो त असलियत ज़ाहिर थी पवंदी ओ मुंहिंजा पुनल मुंहिंजे मदीने वारे घोट जो जेको दीन आ ए जेका शरीयत ऐं सुन्नत या अहिड़ो सोन आ जेका कॾहिं बि मिटजण जी कान्हे टुटण जी कान्हे सदाई खटण वारी आ मौजू टेड़े न छड़िया अर्ज पे कयम समसाम पांजे ज़ाल का मोकलाण वक्त कहिड़ो जुमलो चयो ओ मुंहिंजी घरवारी अॼु ॾिसी थी त अकेलो थो वञा चई हा ॾाचूं घणियूं काहे थो वञा चई हिकड़ी चवे थो हाणे अॼु खां वठी तुंहिंजे ॾुखनि जा ॾींहं ख़त्म थी विया तुझी गुरबत मेटिजी वई जीअं मदीने मां मोटंदुसि हिन 80 पाड़न जो सरदार थी ॾेखारींदो मैं